घोटकी में एडवोकेट आसिफ अली दारेजो ऐं एडवोकेट जाम दिलावर लखन पारां फ्रेंड्स लॉयर पैनल जी एज़ाज़ में एक शानदार तकरीब मुनक़द कई हुई, जंहिंमें सीनियर एडवोकेट मियां अब्दुल सलाम आराई, सैयद अब्दुल लतीफ़ शाह, एडवोकेट असगर अली पनिहार, एडवोकेट लियाकत अली मलानो, एडवोकेट वज़ीर अहमद घोटू, एडवोकेट मोहम्मद रफ़ी कलवड़, एडवोकेट ख़ादिम हुसैन मलक, एडवोकेट शौकत अली दाऊद पोटो, एडवोकेट बशीर अहमद मलानो, एडवोकेट शाहनवाज वसीर, एडवोकेट राना जावेद, एडवोकेट राना कबीर अख्तर, एडवोकेट अब्दुल हफीज़ मीरानी, एडवोकेट राव मोहम्मद नवीद, एडवोकेट राना मोहम्मद उमर समेत डिस्ट्रिक्ट बार घोटकी के वकीलन वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते तकरीब के ख़िताब कंदे फ्रेंड्स लॉयर्स पैनल जी सदारती उम्मीदवार एडवोकेट लियाकत अली मलानो, जनरल सेक्रेटरी वज़ीर अहमद घोटो चयो त वकील बिरादरी जे वक़ार ऐं हक़नि जो तहफ़ुज़ असांजी अवलियन तरजीह हूंदी। वकील बिरादरी जा इनफ़रादी ऐं इज्तिमाई मसइला हल करण लाइ अलावा अवाम खे इंसाफ़ जी जल्द फ़रहामी ऐं आइन जी बालादस्ती लाइ पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदासीं। असां वकील बिरादरी जी मोहब्बतुनि जा कर्ज़दार आहियूं। इंशाअल्लाह संदसि एतमाद ते पूरो लहण जी भरपूर कोशिश कंदासीं। हुन चयो त असां हमेशह वकील बिरादरी जी इज़त ऐं वक़ार जी ॻाल्हि कई आहे। इलेक्शन में हक़ ऐं सच जी फ़तह थींदी। फ्रेंड्स लॉयर्स पैनल हमेशह वकीलनि जे हक़नि लाइ जिदोजहद कई आहे। इंशाअल्लाह कामयाब थी घोटकी डिस्ट्रिक्ट बार खे हिकु मिसाली बार बणाईंदासीं। हुननि डिस्ट्रिक्ट बार घोटकी जे वकील बिरादरी खे अपील कई त हू 23 दिसंबर ते थींदड़ चूंडुनि में फ्रेंड्स लॉयर्स पैनल खे वॾी अक्सरियत सां कामयाब कराइनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।